अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल की तरफ़ खां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, तव्हां सभिनी खे ख़बर आहे त क्लासिस सां गॾु पाण NTS जी 2012 जी जेका टेस्ट थी हुई PST JST एंड HST उन जे मुख़्तलिफ़ जेके सब्जेक्ट्स आहिनि उहे पाण हल कंदा था रहूं हर क्लास में। ऐं हे फ़िल वक़्तु जेको असां क्लास मतिलबु हलायूं पिया उहो आहे NTS JST जे क्वेश्चन पेपर मां पोर्शन जेको आहे उहो सिंधी। हाणे जेको PST जो जेको NTS JST जो जेको पहिरियों पोर्शन जनरल नॉलेज जो पाण असां सॉल्व करे चुका आहियूं, हिकु सवाल खां वठी 15 सवालनि ताईं। ठीकु आहे। हाणे वरी जनरल नॉलेज खां पोइ वरी हुयो सिंधी हुयो 16 खां वठी ऐं 30 ताईं, मतिलबु 15 सवाल सिंधी जा बि हुया। त हाणे पहिरियों नंबर सवाल आहे त मोरो देश इलाइक़े जो लोक गीत आहे। थर जो, कोहिस्तान, लाड़ जो या उत्तर जो। जीअं होजमालो बि हूंदो आहे त कहिड़े इलाइक़े जो लोकगीत आहे, त मोरो कहिड़े इलाइक़े जो लोकगीत आहे, उहो कोहिस्तान इलाइक़े जो लोकगीत आहे न, फोक गीत मोरो। उन खां पोइ आहे सूफ़ी बुज़ुर्ग कलंदर लाल जो असुल नालो देश हो। अब्दुल लतीफ़, एहसान, उस्मान या शहबाज़। हाणे ॾिसो असां वटि इलाही फेमस आहे की कलंदर लाल शहबाज़। हाणे हिते हिन सूफ़ी बुज़ुर्ग कलंदर लाल करे वरी डैश करे ॾेई छॾियो आहे। हाणे कलंदर लाल खां पोइ शहबाज़ ई डायरेक्ट ज़हन ते ईंदो। पर त जीअं पाण सभिनी खे ख़बर आहे त उनजो असली नालो उस्मान आहे। हू मरवंदी शहर खां आया, उन लाइ उनजो असली नालो हज़रत उस्मान मरवंदी आहे। ठीकु आहे। त लाल शहबाज़ कलंदर जो असुल नालो उस्मान आहे। इन जे करे जेको सही जवाबु थींदो ऑप्शन नंबर 3 थींदो। ॿई शायरीअ जे सिन्फ़ुनि सां तालुक़ु रखनि थियूं ऐं ॿई इलाही आसान ऐं मां तव्हांखे इलाही दफ़ा सम्झाए चुकी आहियां। रुबाई देश मिसराउनि में हूंदियूं आहिनि 3, 4, 5, 6। हाणे मां तव्हांखे ॿुधायो आहे त रुबाई अरबी ॿोली जी शाइरी आहे, नज़म जी हिकु सिन्फ़ आहे। रुबाई रब मां निकितल आहे, रब माना 4। त जेका रुबाई हूंदी आहे उहा चइनि सिटरुनि या चइनि मिसरनि ते मुश्तमिल हूंदी आहे। त इन जो सही जवाबु थींदो 4, ऑप्शन नंबर 2। रुबाई चइनि सिटरुनि वारी शाइरी खे चइबो आहे। ऐं मुखम्मस, ठीकु आहे, 3, 7, 5, 9। मुखम्मस बि अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे ऐं उहो 5 सिटरुनि वारी शाइरी खे चइबो आहे। मां हमेशह जंहिं बि क्लास में इन्हनि शाइरी जे सिन्फ़ुनि जी ॻाल्हि कई आहे त मां तव्हांखे ॿुधायो आहे त रुबाई 4 सिटरुनि वारी शाइरी आहे, मुखम्मस 5 सिटरुनि वारी शाइरी आहे, मुसदस 6 सिटरुनि वारी शाइरी आहे, रुबाई 4 सिटरुनि वारी शाइरी आहे, ऑप्शन नंबर 2। ऐं मुखम्मस 5 सिटरुनि वारी शाइरी आहे त ऑप्शन नंबर 3, 5। जेकॾहिं मुसदस हुजे हा त उहा 6 सिटरुनि वारी शाइरी हुजे हा। उन खां पोइ आहे ही मैट्रिक क्लास जी इस्लामियात में बि आहे, हूअं बि असां सिंधी में बि पढ़ियो आहे, इस्लामियात में बि पढ़ियो आहे। सवाल नंबर 20 आहे त हज़रत अयूब अंसारी जी शहादत कहिड़े नमूने थी। कोढ़ जे बीमारीअ जे करे, जिहाद कंदे, समुंड जे तूफ़ान करे या बदर जी जंग में जिहाद कंदे। उनजो सही जवाबु आहे कोढ़ जे बीमारी जे करे। मूं तव्हांखे ॿुधायो त हज़रत अयूब आहे त शाहब लतीफ़ जो मक़बरो कंहिं अॾायो। तव्हांखे ख़बर आहे त शाहब लतीफ़ भिटाई कल्होड़नि जे दौर जो शाइर हुयो ऐं उनजो जेको मक़बरो ऑप्शन्स आहिनि ईसा खान तुरखान, उन्हनि अरगून तुरखाननि जे दौर जो बादशाह हो। ग़ुलाम शाह कल्होड़नि जे दौर जो, हमीर सूमरनि जे दौर जो, अकबर बादशाह मुग़लनि जे बादशाह जो। पर शाहब लतीफ़ भिटाई कल्होड़नि जे दौर जो शाइर हुयो ऐं तंहिंजे करे कल्होड़नि जे दौर खे सिंधी अदब जो सुनहरी दौर सॾियो वेंदो आहे। ऐं उन ई दौर जे हुकुमरान ग़ुलाम शाह कल्होड़े शाहब लतीफ़ भिटाई जो मक़बरो भिट शाह में अॾायो हुयो न। इन जे करे इन जो सही जवाबु थींदो ऑप्शन बी। श्रीलंका जा माण्हू कहिड़े मज़हब जा पोइ लॻा आहिनि, इस्लाम, जैन, बुद्ध धर्म या हिंदू। उनजो सही जवाबु आहे नंबर 3, जंहिंखे बुद्धिज़म बि चयो वेंदो आहे न। त ऑप्शन सी बुद्ध धर्म। श्रीलंका जा माण्हू बुद्ध मज़हब जा पोइ लॻा आहिनि। उन खां पोइ आहे शाह वलीउल्लाह कहिड़े हिजरी साल में वफ़ात कई। मुंहिंजे ख़्याल में 8th जी या मैट्रिक जी इस्लामियात हुई, उन में शाह वलीउल्लाह एंड में क्वेश्चन सां त मूं तव्हांखे चयो त बेटा इहो यादि कयो जो शाह वलीउल्लाह कहिड़ी ॿोलीअ में क़ुर शरीफ़ जो तर्जुमो कयो या शाह वलीउल्लाह कॾहिं वफ़ात कई या कॾहिं पैदा थिया। अहिड़ो कोई न कोई क्वेश्चन टेस्ट में ईंदो आहे। सो शाह वलीउल्लाह 1114 में हिजरी साल में पैदा थिया, 1106 में, 1108 में या 1100 में। उनजो सही जवाबु आहे त शाह वलीउल्लाह 1114 हिजरी में पैदा थिया। मतिलबु जेको सही जवाबु थींदो
उहो ऑप्शन ए थींदो। उनखां पोइ आहे त सचल सरमस जो मेलो हर साल कहिड़ी तारीख़ ते लॻंदो आहे? 27 रमज़ान, 14 रमज़ान, 8 मुहर्रम अल हराम या पहिरीं सफ़र? उनजो सही जवाबु ऑप्शन बी आहे 14 रमज़ान। जॾहिं पाण पढ़ूं पिया त मां तव्हांखे चयो त मूंखे क्लिक थिए थो त सचल सरमस जे माना मेले जो ज़िक्र हुयो कंहिं टेस्ट में, PGST जो हुयो या HST जो हुयो जेको NTS जे तरफ़ां कई, पर मूंखे उन वक़्तु 17 रमज़ान क्लिक में अचे पियो ज़हन में, जंहिं ते बि काफ़ी बहस थियो। बट आई एम वेरी थैंक्सफुल, जीअं मां चवंदी आहियां त असां सभु हिक ॿिए खां सिखंदा आहियूं, त तव्हां मूंखे थोरो उहो करेक्ट करायो हुयो त सचल सरमस जो जेको मेलो आहे 14 रमज़ान ते लॻंदो आहे। उनजो सही जेको ऑप्शन थींदो ऑप्शन बी थींदो 14 रमज़ान। उनखां पोइ सवाल नंबर 25 आहे त सिंधी ज़बान जी शुरूआति सिंधी ज़बान जी शुरूआति किथां खां थी? ऑप्शन ए सुमेर जी जेका तहज़ीब, आर्याई तहज़ीब, मोहनजोदड़ो जी तहज़ीब या अरब जी तहज़ीब। वी ऑल नो दैट सिंधु ॿोली, सिंध जी तहज़ीब 5000 साल पुराणी मोहनजोदड़ो। सिंधी ज़बान जी शुरूआति या उनजी तहज़ीब जेका आहे मोहनजोदड़े खां शुरू थिए थी। उनजो सही जवाबु आहे ऑप्शन सी। उनखां पोइ आहे कराकरम जे मग़रब में डैश पहाड़ी सिलसिलो वाक़िआ आहे? सिलसिला कोह करम, सिलसिला कोह हिंदूकश, सिलसिला कोह सफ़ेद या सिलसिला कोह सुलेमान। जबल खे कोह चइबो आहे, ठीकु आहे। त हाणे उनजो जेको सही ऑप्शन आहे उहो आहे सिलसिला कोह हिंदूकश। तव्हां कराकरम जबल जो मैप बि खणी ॾिसंदव न, इवन गूगल ते बि ॾिसंदव त तव्हांखे उनजे वेस्ट में हिंदूकश जबल नज़र ईंदो। त पोइ आहे त पाकिस्तान जी बुनियादी ग़िज़ाई जिन्स कहिड़ी आहे? कणिक, मकई, चांवर या ऑप्शन बी ऐं सी मतिलबु मकई ऐं चांवर। त उनजो सही जवाबु आहे कणिक। पाकिस्तान जेका बुनियादी ग़िज़ा आहे ऐं उहा कणिक आहे, ऐं जेका ग़िज़ाई लिहाज़ खां पाकिस्तान ॿाहिरि घणी शइ एक्सपोर्ट कंदो आहे उहा चांवर आहे, ऐं ऑल ओवर जेका घणे में घणी ॿाहिरि मोकिलींदो आहे उहा कप आहे, ठीकु आहे। सवाल नंबर 25 आहे त सिंध में निसाबी किताबनि जी तयारीअ जी ज़िमेदारी कंहिंजे हवाले थियल आहे? सिंध बोर्ड ऑफ टेक्निकल एजुकेशन, एजुकेशन डिपार्टमेंट ऑफ सिंध, हायर एजुकेशन कमीशन हेक या सिंध टेक्स्ट बुक बोर्ड। सिंध में किताबनि जे निसाब जी तयारी ज़िमेदारी आहे उहा सिंध टेक्स्ट बुक बोर्ड वटि आहे। अक्सर किताबनि में तव्हां एंड में बि पढ़ियो हूंदो न त हिन किताब जा सभई हक़ ऐं वास्ता सिंध टेक्स्ट बुक बोर्ड वटि महफ़ूज़ आहिनि, ठीकु आहे। त उनखां पोइ आहे सवाल नंबर 29, सिंध सूबे खे डैश जे नाले सां बि यादि कयो वेंदो आहे? सिंध, बाबुल इस्लाम, बम्बई या मोहम्मद बिन कासिम। उनजो सही जवाबु आहे नंबर ऑप्शन नंबर 2 बाबुल इस्लाम। सिंध खे बाबुल इस्लाम बि चयो वेंदो आहे। उनखां पोइ आहे ऑप्शन सवाल नंबर 30, पेपर जो सवाल नंबर 30 ऐं सिंधीअ जो सवाल नंबर 15। सुबुह नाहे दूर साथी कंहिंजी नज़म आहे? तनवीर अब्बासी, भेरूमल मेहरचंद, सचल सरमस या उस्ताद बुखारी। उनजो सही जवाबु आहे तनवीर अब्बासी, ठीकु आहे। सुबुह नाहे दूर तनवीर अब्बासी जी नज़म आहे। हीअ हुयो GST जो सिंधी जो। अच्छा, हिकु ॿी बि ॻाल्हि आहे, मूंखे थोरो क्लिक थिए पियो त तनवीर अब्बासी या उस्ताद बुखारी, ठीकु आहे। तनवीर अब्बासी या उस्ताद बुखारी, तव्हां थोरो अगरि जेके मां बि हिन खे वधीक वेरीफाई कंदसि, पर तव्हां बि वेरीफाई अगरि करणु चाहियो त करे सघो। त सुबुह नाहे दूर साथी कंहिंजो नज़म आहे? तनवीर अब्बासी या उस्ताद बुखारी जो। मूंखे इन्हनि ॿिली में थिए पियो थोरो वधीक, मूंखे जेको आहे तनवीर अब्बासी में क्लिक थिए पियो। सो इहो हुयो सिंधी जो ऐं जेको GST जो पेपर। हाणे इंशाअल्लाह ताला नेक्स्ट जेको क्लास हूंदो उहो GST जो पाण उर्दू जो सॉल्व कंदासीं, जो लिटरेचर ते थोरो घणो आहे पंहिंजो सिंधी उर्दू ऐं इंग्लिश मां इन लाइ राहींदी पई अचां त इंशाअल्लाह ताला PST, GST, HST जी इंग्लिश ऐं इस्लामियात ऑल्सो वेरी इंपॉर्टेंट, उहे बि कंहिं हिकु ई ॾींहं में कंदासीं। सो शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहिजो। चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब कयो, बेल आइकन जे बटन खे ज़रूरु प्रेस कंदा ऐं नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु न विसारींदा। पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह ने